नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार और यहाँ संझा सैयद हल्दा से हेडलाइंस है। वज़ीर आज़म इमरान खान APS सानिया बाबत पाणमुराद नोटिस केस में सुप्रीम कोर्ट आॾो पेश। मुल्क में का मुक़दस ॻऊं नाहे, अव्हां हुक्म करियो, असां एक्शन वठंदासीं। आऊं कानून जी हुक्मरानी ते यकीन रखां थो। वज़ीर आज़म जो सुप्रीम कोर्ट में जवाब। अदालत पारां 20 अक्टूबर वारे हुक्मनामे ते अमल दरामद जी हिदायत। वज़ीर आज़म इमरान खान सुप्रीम कोर्ट खे इंसाफ़ जूं घुरिजूं पूरियूं करण जी ख़ातिरी कराए छॾी। अदालत APS सानिया जी ज़िम्मेवारियुनि जी तायुनि जो हुक्म ॾेई छॾियो। अख़बाराई रिपोर्ट 4 हफ़्तनि में तलब। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म इमरान खान कानूनी अदालत जे एहतराम में पेश थियो। अॼु वरी वज़ीर आज़म साबित कयो त हू कानून जो एहतराम करे थो। उन वक़्तु नवाज़ शरीफ़ ऐं आर्मी चीफ जे इस्तीफ़ा जो मुतालबो करे सघूं पिया। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग हर ज़ात खां मथां ई आहे। APS सानिया ते हर शहरी दुख में बराबर जा शरीक आहियूं। घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त ख़तरे जी ॻाल्हि नाहे, का गेम शुरू न थी रही आहे ऐं गेम रुॻो इमरान खान जी आहे। इमरान खान पंहिंजा 5 साल पूरा कंदो। वलीर में बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान आज़म जोखियो क़त्ल केस। गिरफ़्तार 3 जवाबदार अॻूणो UC चेयरमैन अब्दुल रज़ाक सालार, महराज ऐं ख़ालिद जुडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश। अदालत टिन्ही जवाबदारनि खे 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पखो वेझो खैरपुर जूसो में मारिजी वियल औरत फहमीदा सियाल क़त्ल वारो केस। ऑपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख SSP सुमेर चन्ना ख़िलाफ़ वज़ीर आज़म समेत ॿियनि लाॻापियल इदारनि ॾांहुं ख़त माणे छॾियो। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त फहमीदा सियाल क़त्ल केस में SSP कंबर शहदादपुर जो ज़ालिमाणो किरदारु रहियो आहे। पुलिस फहमीदा सियाल जे क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम शामिल न करे जानिबदारी जो मुज़ाहिरो कयो आहे। SSP जे किरदार सबबि सॼे सूबे जी पुलिस बदनाम थी रही आहे। सुमेर चन्ना ख़िलाफ़ खातेदार कार्रवाई कई वञे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में 2015 में पुलिस पारां खंबे गुम कयल ज़राअत खाते जे मुलाज़िम इमदाद उमराणी वारे केस जी ॿुधणी। अदालत SSP खे केस जी पाण जांच करण जो हुक्म ॾेई छॾियो। DSP सिकंदर भट्टी जो नालो चालान में शामिल करण जी हिदायत। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जूं इंटेलिजेंस बुनियादनि ते कराची ऐं हब में कार्रवायूं। रेंजर्स तर्जमान मूजिबि हब सिटी, मच्छर कॉलोनी, न्यू मुज़फ़राबाद कॉलोनी ऐं कायदाबाद में गॾियल कार्रवायुनि दौरान मोबाइल फ़ोन्स फुर ऐं चोरी जी वारदातुनि में मुलविस केतिरनि ई जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि वटां खसियल ऐं चोरी थियल 91 मोबाइल फ़ोन बरामद कया विया। कराची में सचलगोट वेझो ख़ानगी स्कूल में वॉशरूम अंदरि गुझियूं कैमरास लॻाइण वारो मामिलो। तालीम खाते पारां स्कूल जी रजिस्ट्रेशन मुअतल थियण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं वालिदेन जो स्कूल ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़ शागिर्दनि ऐं वालिदेन जो चवणु आहे त जेके माण्हू ज़िम्मेवार आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे, स्कूल खोले तालीम मुतासिर थियण खां बचायो वञे। मुल्क में कोरोना वायरस वॻे 8 मरीज़ फौत। हयाती विञाइंदड़नि जो अंग 28,566 थी वियो। 24 कलाकनि दौरान 554 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,78,114 थी वियो। हाकारी शरह 1 से रही। T20 वर्ल्ड कप जे मुक़ाबलनि में हिकु ॾींहं जे वक़फ़े खां पोइ सेमीफाइनल जो मरहलो अॼु खां शुरू थींदो। इवेंट जो पहिरीं सेमीफाइनल अॼु इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड में अबू ज़हबी जी क्रिकेट ग्राउंड में खेॾियो वेंदो। सुभाणे ॿियो सेमीफाइनल ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान विच में थींदो। खानपुर वेझो कमालाणी ऐं अतराणी जतोई जी धुरियुनि में फायरिंग, हिकु ॼणो क़त्ल, 2 ॼणा ज़ख़्मी।
झेड़े दौरान फायरिंग में मतू कमलाणी जतोई मारिजी वियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। वधीक रतो छाण जो ख़तरो। वगण भरसा रोड हादसे में ज़ख़्मी थियल ॻोठ खैरो जतोई जो रहवासी जो नींगर फौत थी वियो। 8 वरियनि जे सफ़दर अली भंड ज़ख़्म जा सूर न सहंदे अस्पताल में दम ॾिनो। भान सैदाबाद शहर में वधंदड़ बदअमनी समाजी बुराइनि ख़िलाफ़ SUP जे सॾ ते शटरबंद हड़ताल, कारोबार बंद, एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ क़दम न खंया त इंडस हाईवे ते धरणो हंयो वेंदो।